नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे जाती खां ख़बर ॾींदा हलूं त चोढ़ जमाली रोड ते वाक़िए रोहड़ो नाले स्टाप लॻ 7 मेल रोड वटि ॻोठ अकबर शाह जे रवासी शख़्स 3 ॿारनि जो पीउ 48 सालनि जो शख़्स गुज़िरियल हफ़्ते ख़मीस जे ॾींहुं शाम जो 7:30 बजे पुरसरा नमूने गुम थी वियो आहे। शाह मोहम्मद शाह घर वञी रहियो हो त मुबीना तौर गुम थी वियो आहे, जंहिंजो अञा ताईं को बि ॾस पतो न पइजी सघियो आहे। जॾहिं त वारसनि पारां जमालियुनि ते अगवा जो शक ज़ाहिर कंदे मड़ो बोला खान थाणे ते वाक़िए जी NC पिणु दाख़िल कराई वई आहे। 8 ॾींहं गुज़रण बावजूद का बि पेश रफ़्त न थी सघी है, न ही का गिरफ़्तारी अमल में अची सघी है, जंहिं करे अगवा थियल शाह मोहम्मद शाह जा वारिस सख़्त परेशान आहिनि। ॿिए तरफ़ शाह मोहम्मद शाह जे भाउ ऐं संदसि सोट आज़ाद मीडिया जाती जे साफ़िन अॻियां एहतजाज कंदे दाईंदे चयो त असांजो माण्हू जमालियुनि ज़मीन जी तकरार सबबु अगवा कयो वियो आहे, पर पुलिस ख़ामोशी तमाशाई बणियल आहे। हिननि SSP सजावल ऐं चूंडियल नुमाइंदनि समेत वसवारनि खां मुतालबो कयो त शाह मोहम्मद शाह खे बाज़ाब करे असां मां बेचैनी ख़तमु कई वञे, ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।